हाणे कलाम पेश कयां पियो छो त मां इहो चवंदो आहियां त जेके या रसूल अल्लाह चवण वारा वेठा आहिनि सभई या रसूल चवण वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। ओ पोइ सुनी तो ख़बर आ न हमेशा या रसूल चवण जो बेड़ो तरंदो आहे कॾहिं बुॾंदो कोन्हे को। पोइ आशू लिखे थो कॾहिं न तू जो बेड़ो बुॾंदो समझ में कोन आई गाल लगे अगियां हिन पासे माशाल्लाह वेठा ओ तमा कोचन में सफर कयो हुंदो हां सही वेनुन में कोचन में अल्हम्दुलिल्लाह मु भी कयो काफी दफा मलाड़काने भी कोच में हुआ तो जो फ्रंट सीट पे वेंदो न तो लिखंदो अगियां त आगे बैठने वालों को सोना मना है त मा जो अगियां जे बैठा वो थोरो एक्टिव थी गयो। हाने आशू लिखे दो जगह अगियां बैठा सिर्फ वो जो सुभान अल्लाह माशाल्लाह अल्लाह सलामत रखे। हाने तवानी सदा इंदी कदे न तू जो बेड़ो बुॾंदो छो त तारण वारो वेठो 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 तैना गल कोस प्यारण वारो बैठो इन्ना तैना गल कोस प्यारण वारो बैठो इन्ना तैना गल कोस जाबिर जा पुत्र मुअल हुआ बई अरे जाबिर जे घर में मुझे महबूब जी आमद थी आहे जाबिर जा बनडना बई फोत थी गया गाल कसीर तादाद में आए बई फोत थी मुझे महबूब जी आमद थी आहे ओ जाबिर तुझा शहजादा किथे है ना सदको ना या रसूल अल्लाह तुझे नाले ता मुझा महबूब छो त पंहिंजी घरवारी चवण लॻो घरवारी गोड़ो बख मन अचे अमन जी दिल नाज़ुक थींदी आहे घरवारी गोड़ो न अचे छो मुंहिंजा महबूब मुंहिंजा महिमान हाणे महबूब ॼाणनि पिया महबूब ॿाहिरि खेॾण विया आहिनि मुझे महबूब फरमाए जाबिर मुझे सजी खबर है हकीकत बुधा त पोइ अॻिते शहर छा लिखे थो हिन शहर में तव्हां समझ में चींदो त जाबिर जा पुट मुअल हुआ बई महबूबन के खबर अगई जाबिर तो के केड़ी करती जाबिर तो के केड़ी करती जियारन वारो बैठो जियारन वारो बैठो जियारन वारो हाथ मत करे जियारन वारो बैठो जियारन वारो बैठो जियारन वारो बैठो जियारन वारो बैठो जियारन तैना कल को से आई थींदी इज्जत वही बुलंदी तुझी बाग में जान न जलंदी तुझी छोटा दोज़ख वारी बाह के बिल्कुल दोज़ख वारी बाह के बिल्कुल ओ ठारण वारो बैठो 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 इन्ना आतैना कल कोस प्यारण वारो बैठो इन्ना आतैना कल कोस प्यारण वारो बैठो इन्ना आतैना कल कोस